घोट नौशेरो जी न्याणी अबीरा लाशारी ऐं ख़ैरपुर जे ॻोठ पखो लाशारी जे नौजवान फयाज़ अली लाशारी सां नवाब शाह जे कोर्ट में प्यार जो परिणो करे छॾियो। जंहिं बाद नारी जे वारसनि पारां जोड़े खे मारण जी कोशिश। जंहिं बाद जोड़ो घोटकी पहुची एहतजाज कंदे नारी अबीरा लाशारी नौजवान फयाज़ लाशारी सां गॾिजी ॿुधायो त मुंहिंजो वालिद मूंखे 50 साल जे पोढ़े सां शादी कराइण पे चाही। जंहिं बाद मां पंहिंजी मर्ज़ी सां फयाज़ लाशारी सां प्यार जी शादी कई। हाणे मुंहिंजे ख़ानदान वारनि साहिब खान, खोरो लाशारी, सूमर मुख्तियार अहमद, बशीर लाशारी ऐं ॿिया असांखे मारणु चाहिनि था। हिननि मुंहिंजे घर वारे जे घरनि ते चढ़ाई करे लखे रुपयनि जो क़ीमती सामान खणी घरनि ते कब्ज़ो कयो आहे। नारी ॿुधायो त मां पंहिंजे मुड़ुसु फयाज़ लाशारी सां ख़ुशि आहियां, पर मुंहिंजे ऐं मुंहिंजे जान खे ख़तरो आहे। ख़ौफ़ सबबि असां घर खां दरबदर आहियूं। उन मौक़े ते जोड़े चीफ जस्टिस, IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खे अपील कई त बाज़रनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।